बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अस्सलाम वालेकुम। ये तव्हांखे बख़ूबी आगाही आहे त ईद ॾींहुं मूंखां फुरत थी हुई। मूंखां जेको आहे त मोबाइलूं, रोक रक़म, प्रेस कार्ड ऐं ॿियो सामान ऐं मुंहिंजे निरड़नि खां बि जेको आहे त रोक रक़म फुरत थी। मां वरी बि तव्हांखे थोरो तफ़सीलन आगाह कंदो हलां। छंछरु जे ॾींहुं सुबुह जो मां ॻोठ खां ईद नमाज़ पढ़ी करे पंहिंजे निरड़नि सां गॾु जेको आहे त करमपुर वियुसि ऐं सुबुह सां कुझु दोस्तनि सां मिलियुसि। हुनखां पोइ सभ खां पहिरियां मां मीर शबीर अली ख़ान बिजाणी सां ईद मिलणु वियुसि। उतां मिली करे मां सरदार साहिब सां जेको आहे त ईद मिलियुसि ऐं उतां वरी मुंहिंजो जेको प्रोग्राम हुयो मीर शाज़िन ख़ान सां ईद मिलण जो। तक़रीबन सुबुह जो 11 खां कुझु वक़्तु अॻिते या पोइते मोबाइलां त हुन वक़्तु फुरिजी वियूं, टाइम जी सही ख़बर न हुई। मां जेको आहे त पंहिंजे निरड़नि सां गॾु ई ॻोठ मीर शाज़िन ख़ान बिजाणी वञी रहियो हुउसि त करमपुर ॾियाणी मंगसी लिंक रोड ते शेर मोहम्मद ख़ान ऐं एहसान ख़ान बिजाणी जो जेको लाड़ो आहे उनजे दरमियानी फ़ासिले ते ॿिनि मोटरसाइकिल जेको आहे सवार हथियारबंदनि मुंहिंजी मोटरसाइकिल खे अॻु ॾिनो। हिकिड़े जेको आहे त हथियार सिधा कया असां ते ऐं हिकिड़े जेको असांजे खीसे मां जेको सॼो सामान हो, मोबाइलूं, रोक रक़म हुई, समूरो जेको आहे त कढियो। असां हुते जाइ वारदात ते मौजूदु हुआसीं। जंहिं महिल फुरत थिए पई उन वक़्तु बि माण्हुनि जी आमदो रफ़्त जारी हुई। असां हुते मौजूदु ई हुआसीं त इतफ़ाक़ सां मीर शाज़िन ख़ान बि अची वियो, छाकाणि त मीर शाज़िन ख़ान ॻोठ खां ईद नमाज़ पढ़ी करे पंहिंजे जेको आहे त मरहूमनि जे क़बरनि ते जेको आहे त वञी दुआ घुरंदो आहे ऐं हुनखां पोइ सरदार साहिब ऐं मीर साहिब सां जेको आहे त ईद मिलंदो आहे। उहो बि मीर फ़तेह मोहम्मद ख़ान सां गॾु जेको आहे वापसि पंहिंजे ॻोठ अची रहियो त असां हुते जाइ वारदात ते बीठा हुआसीं। वीडियो बि भरियलु आहे, तव्हां वीडियो में ॾिसी सघो था त 2 वीगो गाॾियूं आहिनि, उहे तेज़ी में अचनि थियूं ऐं असां खां गुज़र करनि थियूं। मां सिर्फ़ु इहा ई ॻाल्हि कयां थो त 2 हथियारबंदा ऐं उतर तरफ़ जो इशारो ॾियां थो त हेॾे हलिया विया ऐं न गाॾियूं असां वटि बीहनि थियूं न को असां कुझु पुछनि था। पोइ मीर शाज़िन ख़ान ज़ाहिरी ॻाल्हि आहे इलाइक़े जो अमीर आहे, किथे वियो पंहिंजी ॼाण मुताबिक़ छा कयईं, याने मां हिकिड़े को फुर न थी, काफ़ी उनजे महिमाननि खां जेको आहे त तमामु घणियूं उन ॾींहुं जेको आहे त फुरूं थियूं, उनको सामान फुरे वियो। जेकॾहिं को महिमान अचे थो मिलणु, ज़ाहिरी ॻाल्हि आहे मीर शाज़िन ख़ान जे सहारे अचे थो, उनजो इलाइक़ो आहे, उनजो ॻोठ आहे। मीर शाज़िन ख़ान बिजाणी हिकु सियासी माण्हू आहे। गुज़िरियल इलेक्शन में बि जेको आहे त उहो तमामु वॾे जेको आहे त कश्मीर जेकबाद जे ठुल तक ते इलेक्शन लड़ियो ऐं हुनजा जेको आहिनि वॾा फॉलोवर्स आहिनि, वॾा वोटर आहिनि हुनजा, ऐं उहो पाण बि हर ॾुख सुख में माण्हुनि ॾे ईंदो वेंदो आहे। जॾहिं उहो ईद ते हिते हूंदो आहे बि काफ़ी माण्हू ज़िले कश्मीर जा माण्हू, ज़िले जेकबाद, शिकारपुर या ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा हुन सां मिलणु ईंदा आहिनि। असांजे बि इलाइक़े जो अमीर आहे, असां बि हुन सां जेको आहे ईद मिलणु वेंदा आहियूं। असां बि हुनजा हमसाया ऐं हुन ॾींहुं बि असां हुन सां ईद मिलणु वञूं पिया। गुज़िरियल ईद जेकी रमज़ान जी ईद हुई उन ते बि मां हुन सां ईद मिलणु वियुसि। न फ़क़ति ईद मिलणु वियुसि पर अॼु ताईं मुंहिंजे पेज ते हुनजो इंटरव्यू पियो आहे, मां हुनजो इंटरव्यू बि कयो हुयो। ऐं इहा हिकिड़ी रूटीन हूंदी आहे त अहिड़ी तरह हिकिड़े मां त कोन सही नमूने सुञाणींदो आहियां, को मुख़्तियार चुलाणी नाले मां ॾे कल्ह फ़ोनियूं करे पियो। मां त हुनजी फ़ोन अटेंड न कई, छो जो मां अणसुञाणू नंबर घटि माना अटेंड कंदो आहियां, कॉल न खणंदो आहियां। ऐं वरी उन शायदि मुंहिंजे भाउ कंहिंसां ॻाल्हायो हुए, धमकियूं ॾिनई त इहो तव्हांजे करे इहो मसइलो थियो आहे, मां जावेद सां विढ़ंदुसि। पहिरीं ॻाल्हि त मुख़्तियार चुलाणी मां तोखे सुञाणंदो बि कोन आहियां ऐं अॼु ताईं बि मां इहो चवां हल्फ़नि चवां थो त मूंखे इहा ख़बर ई न आहे त जेको आहे फुर कंहिं कई मूंखां, ऐं न ई मां तोखे सुञाणींदो आहियां, न कंहिं ॿियनि खे मां सुञाणंदो आहियां कॾहिं बि। अलाए केरु हुया नामालूम हथियारबंद मूंखां बि फुर करे विया ऐं शाज़िन ख़ान जे ॿियनि महिमाननि खां बि फुर करे विया। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो इलाइक़े जो अमीर आहे, उहो कोशिशि वठंदो, उनजी इज़त जो सुवालु आहे, उहो कोशिशि वठंदो जेके हुनजे महिमाननि खां फुर थियल आहे उहो जेको आहे त फुर वापसि थिए, उहो उन्हनि जी मर्ज़ी आहे।
इन में असांजो कंहिं बि क़िस्म जो को कसूर न आहे। मां बि शाज़िन खान वञा पियो, उते ई मौजूदु हुयुसि जाइ वारदात ते, त मीर शाज़िन खान वारा जेको आहे त क्रास करे विया, पंहिंजी सोच मुताबिक़ काॾे विया असांखे ख़बर ई न हुई। हे कल्ह खां वठी जेको तव्हां फ़ोन करे ॿुधायो था पंहिंजे हवाले सां, असांखे त ख़बर ई कोन हुई। ऐं तव्हां वीडियो रिकॉर्ड ते रखियलु आहे त 2 वीगो गाॾियूं अचनि थियूं, कहिड़ी में असांखां गुज़र करे वञनि थियूं, असां वटि बीहनि ई कोन थियूं। सिर्फ़ु इहो मां हुनखे बिल्कुलु चवां थो त 2 हथियार बंदि हुया ऐं उत्तर तरफ़ जो इशारो ॾियां थो साईं हेॾे विया। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ॿिए खां फुर थिया उन खां पुछंदा, उहो बि इहा ई ॻाल्हि करे आहे। फुर त थी न मूंखां हिकिड़ी, ॿुधाइणु मूं ते फ़र्ज़ु हुयो, मां ॿुधायो। ऐं उनखां अलावा को ग़ुलाम जाफ़री नाले को आहे, मां त न कॾहिं ॾिठो आहे न ॿुधो आहे। उन बि मुंहिंजे बिरादर सां ॻाल्हायो, उनजो बि इहो ई चवणु हो त को शाज़िन खान असांजो सामान खणी वियो आहे, उहो तुंहिंजे भाउ जे करे थियो आहे ऐं उहो असांखे वापसि कराए ॾियो। पहिरीं ॻाल्हि त मां ग़ुलाम जाफ़री खे वार कंदुसि त मुंहिंजे करे कंहिंसां बि कुझु न थियो आहे, छाकाणि त मूंखे अॼु बि ख़बर न आहे त मूंखां कंहिं जेको आहे त फुर कई हुई। असां न कंहिंजे खे सुञाणूं था, न कंहिंजो नालो खयों आहे, न कंहिंजे लाइ चयो आहे। भले उन ॾींहुं तव्हांजे मीर शाज़िन खान जेकॾहिं आयो बि हुजे त को मां हुन सां को गॾु हुयुसि, या को मुंहिंजा बिरादरी जा माण्हू को मिसाल असां को पहिरों खणी आयासीं तव्हां ॾे, असां त उते जाइ वारदात ते बीठल रहियासीं ऐं मूंखां मोबाइल ऐं फुरिया ऐं मुंहिंजी मोटरसाइकिल जी जेकी तेल वारी जेकी नलकी, उहे बि हथियार बंदि जेको आहे त कढी करे पाण सां खणी विया। देरि जेको आहे त काफ़ी टाइम खां पोइ देरि उहा कंहिं दोस्त नड़ी आने ॾिनी, उनखे असां मोटरसाइकिल खे स्टार्ट कयोसीं। त असांजो हिन में कहिड़ो कसूरु आहे? ऐं तव्हां सामान जी ॻाल्हि कयो था, मीर शाज़िन खान तव्हांजो बि अमीर आहे, असांजो बि अमीर आहे। उहो कहिड़े हिसाब सां कंहिं वटि वियो, छा सामान खयईं न खयईं, हाणे हिन में को असांजो कसूरु त न आहे, या असांजो को वजह वास्तो त कोन्हे हिन शइ में। जहिड़ा तव्हां हुनजा हमसाया आहियो, तहिड़ी तरह मां बि हुनजो हिकिड़ो हमसायो आहियां। तव्हां जेको आहे त जाफ़री हुजे, चोलियाणी हुजे, बिजारणी हुजे, तव्हां असां बि हिक ॿिए जा हमसाया आहियूं, इलाइक़े वासी आहियूं ऐं हिन ई इलाइक़े में रहूं था, हिन इलाइक़े में रहणो बि आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ी शइ मूंखां अञा फुर बि मां थियल आहियां ऐं मुख़्तियार चोलियाणी नाले शख़्स बि जेको आहे त उहो धमकियूं बि मूंखे ॾिए थो। ऐं उनखां अलावा जेको आहे त जेको ग़ुलाम जाफ़री मां त कॾहिं ॾिठो न ॿुधो आहे, उहो बि माना चवे थो त जेको आहे सामान रिकवर कराए ॾियो, तव्हांजे करे मसइलो थियो आहे, असांजे करे मसइलो कोन थियो आहे। फुर असांखो बराबरि थियल आहे, असां फुरियल आहियूं, पर उनखां अलावा मीर शाज़िन खान बिजाणी जा ॿिया बि महिमान जेके आहिनि उन्हनि खां बि सामान फुर थियल आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहो इलाइक़े जो अमीर आहे, जीअं बहितर सम्झंदो उअं ई कंदो, मुंहिंजे या तव्हांजे चवण सां त उहो कोन कंदो। मां इहा तव्हांखे वाज़े कंदो हलां, न मां को कंहिं मुख़्तियार जो नालो खयो आहे, न मां कंहिं ग़ुलाम जो नालो खयो आहे, न कंहिं जाफ़री बिरादरी जो नालो खयो आहे, न कंहिं चोलियाणी बिरादरी जो नालो खयो आहे। न मूंखे, मां इहो अल्फन चवां थो त न मूंखे अॼु ताईं ख़बर बि आहे त मूंखां फुर कंहिं कई आहे। बाक़ी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असां जंहिंजा हमसाया आहियूं उहे असांजूं मौसन शख़्सियतूं आहिनि, असां उन्हनि जे आसिरे हिन इलाइक़नि में रहूं था। उहे तव्हांजा वॾा आहिनि, असांजा वॾा आहिनि, असां उन्हनि में उमेदु रखियूं वेठा आहियूं त उहे असांखे सामान रिकवर कराए ॾींदा। ऐं इहा बि उमेदु रखियूं वेठा आहियूं त जंहिं असांजो सामान फुर कयो अला उन्हनि खे बि ईमान ॾींदो, उहे जेको आहे सामान असांखे वापसि कंदा। बाक़ी असांजी जेको आहे त सिधी तरह सां असांखे इहा सुञाण न आहे त असांखां कंहिं सामान फुरियो, न असांखे कंहिं चयो आहे, न फ़रियाद कई आहे, न असां को उन्हनि ॾे आया आहियूं, न को पहिरों खणी आयासीं। जहिड़ी तरह फुर थी अची असां जेको आहे त इहो सामान मीर शाज़िन खान खे मां ॿुधायो त इहे सामान मूंखां फुर थियो आहे। ऐं मीर फ़तेहमंद खान मूंखां पुछियो आहे की त भाउ घणा हथियार बंदा हुया, हुनखे असां ॿुधायासीं 2 हुया। बाक़ी ॿियो त हाणे असांजी घर अची वेही रहियासीं, त असां त कंहिंखे जेको आहे त कुझु बि कोन कयोसीं। बाक़ी हाणे मीर शाज़िन खान छा पियो करे, छा रिएक्ट करे पियो, जेके हुनजे रोड ते फुरूं थियनि थियूं, उहो इलाइक़े जो अमीर आहे, उहो ताक़त ऐं अख़्तियार रखे थो, उहो मांखों ऐं तव्हांखों त कोन पुछा कंदो।
ऐं मां त हाणे को एॾो वॾो माण्हू न आहियां जो मां हुनखे को चई सघां को साईं कंहिंजो सामान आहे तव्हां वापसि ॾियो, मुंहिंजी एतिरी जेको आहे त हैसियत त न आहे। मगर तव्हांजो बि अमीर आहे, जेकॾहिं तव्हां चओ था त हुन वटि को असांजो सामान आहे त तव्हां हुन खां घुरी सघो था, मीर शाहज़ैन ख़ान खां। महिरबानी।